शेयर कंदा आहियूं मھراڻ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जी सरपरस्ती हेठि माज़ी जे सेंटर ऑफ एीक्सलेंस आर्ट्स एंड ഡിઝાઇન ھلندڙ शहीद الله यूनिवर्सिटी जे सलेक्शन बोर्ड में پنهنجا नवाज़ी जो इंकशाफ थियो आहे। मھراڻ यूनिवर्सिटी जे डीन डायरेक्टर फाइनांस कंट्रोलर ऐं वाइस चांसलर पंहिंजे अज़ीज़नि खे सलैक्ट करे मेरिट जूं धॼियूं उॾाए छॾियूं। खासखिली जे पुट खासखिली खे चोथे नंबर ते अचण ऐं घटि तजुर्बो हुअण बावजूदि सलैक्ट कयो वियो। खासखिली कराची जे हिकु कंपनी जो तजुर्बो उन वक़्त जो पिणु ॼाणायो आहे जंहिं वक़्तु हू मھراڻ यूनिवर्सिटी जाम शुरू में पढ़ी रहियो हो। अकाउंटेंट जी पोस्ट ते कंट्रोल ऑफ एग्ज़ामिनेशन सुहेल खटियाण जी सोट मुनीर खटियाण खे सलैक्ट कयो वियो। अरिड़हीं ग्रेड जे लेक्चरार जी सीट हुअण बावजूदि डायरेक्टर फाइनांस मुनीर अहमद शेख जी धीअ खे भर्ती करण लाइ 2 भर्तियूं कयूं वयूं। टेस्ट में अकेले सिर विहण वारी एडमिशन सेक्शन जे इंचार्ज ज़ुल्करनैन भुट्टो जे भाउ ज़मान भुट्टो खे 18 ग्रेड में लेक्चरार पिणु रखियो वियो आहे। सेंटर जे डायरेक्टर भाई खान शहर जे पुट मंसूर शहर जी टेस्ट में फेल थियण करे पोस्ट खे खाली करे छॾियो वियो, जंहिं बाद में बग़ैर चार्ज ॿीहर भर्ती कयो वियो। कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल टेस्ट में 2 नंबर ते मार्कूं खणंदड़ अणपूरी तजुर्बे बावजूदि लतीफ़ गाद खे पब्लिक रिलेशन ऑफिसर जी पोस्ट ते रखियो वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे जाम शुरू मां सुहेल जोयो। जी सुहेल जोयो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि अपडेट कजो। जी बिल्कुल, मھراڻ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सरपरस्ती हेठि माज़ी जे सेंटर ऑफ एीक्सलेंस आर्ट एंड ડિઝાઇન में हलंदड़ शहीद الله यूनिवर्सिटी जी सलेक्शन बोर्ड में पंहिंजा नवाज़ी जो इंकशाफ थियो आहे। तव्हांखे मھراڻ यूनिवर्सिटी जे डीन डायरेक्टर फनانس कंट्रोलर ऐं वाइस चांसलर पंहिंजे अज़ीज अقارب खे सिलेक्ट करे मेरिट जूं धॼियूं उॾाए छॾियूं आहिनि। जेको आहे सो डीन खासखिली जे पुट खासखिली खे ऐं घटि तजुर्बो हुअण बावजूदि सिलेक्ट कयो वियो। जॾहिं त खासखिली कराची जी कंपनी जो तजुर्बो उन वक़्त जो